जी नाज़रीन, ठरी मीरवा काम ख़बर शेयर कंदा हलूं। तालका ठरी मीरा खे ज़िलो बणाइण लाइ वकील नदीम शाहबाज़ शर जे अॻुवाणी में बार रूम अॻियां एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते वकील नदीम शाहबाज़ शर, वकील अकलीम हैदर शर, वकील महताब अमन शर, वकील इमदाद अली ख़ासकेली, वकील ज़ाकिर हुसैन लगारी, वकील ख़ालिद महमूद जोगी ऐं ॿियनि एहतिजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ठरी मीरवा पुराणो तमामु वॾो तालुको आहे। तालका फैज़गंज ऐं नारो खे मिलाए ठरी मीरवा खे ज़िलो कयो वञे त जीअं ठरी मीरवा नारो ऐं फैज़गंज जो अवाम तकलीफ़ुनि खां बची सघे। हिन आला अख़्तियारनि खां घुर कंदे मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते ठरी मीरवा तालुके खे ज़िलो बणायो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्ट ग़ुलाम नबी इस्लामी, ATV न्यूज़, ठरी मीरवा। ये तो है जो सोशल मीडिया ते हिन महिल अवामी राय है तक़रीबन 3 तालकनि जी, उहा तमामु घणी हिन ज़िले जी फेवर में आहे ऐं 3 तालका हिन शइ ते गॾु आहिनि त बाबा जेकॾहिं हेॾे नारो तालको ॾिसो तमामु वॾो तालको आहे जेको आहे सो ज़िले जे हिसाब सां, उन खां पोइ फैज़गंज वञी कोटलालू सां मिले थो। उन ॿिन्ही तालकनि खे जेकॾहिं गॾे ठरी मीरवा सेंटर आहे ऐं ठरी मीरवा में हिते जेको कोर्टुनि जी एडिशनल सेशन जज जी ऐं ॿियनि कोर्टुनि जी सहूलियतूं बि आहिनि ऐं फैज़गंज जा नारे जा माण्हू उन्हनि कोर्टुनि खे अटेंड करण जे लाइ बि हिते ईंदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह बनी बि ठरी मीरवा तालके में बि तमामु घणी फार्म हाउस आहे सरकारी, उहो पियो आहे। जेकॾहिं हेॾे वञे त नारे ठरी मीरवा खां अॻियां ई नारे जे विच ते हिकिड़ी डिज़र्ट एरिया पई आहे जेका तमामु माण्हू कब्ज़ा कयूं वेठा आहिनि की कीअं जे उन खे बि सेट कयो वञे त उहा बि थी वेंदी। ऐं हर शइ हूंदे बि हिननि तालकनि खे जेकॾहिं गॾे करे हिकिड़ो ज़िलो बणायो वञे, नंढा नंढा ज़िला जेके आहिनि उन्हनि खे ज़िलो कयो वियो आहे। हे त तमामु 3 तालका तमामु वॾा तालका आहिनि ऐं अवामी राय बि आहे, अवाम जो सुख बि आहे। जेकॾहिं हे शइ थींदी त जेको आहे तमामु घणो जेको आहे माण्हुनि खे फ़ाइदो पवंदो ऐं लोकल माण्हुनि खे, हर माण्हू खे हितां फ़ाइदो पवंदो ऐं 3 तालकनि खे ख़ासि करे 3 तालकनि जी अवाम सदाईं जेको आहे दरपदर थींदी रही। ख़ैरपुर जेको आहे तमामु घणो कंदा आहे, उते वञनि था पिया ऐं ॿियूं सहूलियतूं जेके डिस्ट्रिक्ट जूं सहूलियतूं आहिनि उहे ख़ैरपुर में आहिनि। कमल उते अटेंडेंस न आहे, कमल ऑफिस पंहिंजो मनमानी करे ॾिजे करे हिते असांखे हे ज़िलो करे ॾिनो वेंदो, ख़ैरपुर 2 करे ॾिनो वञे, भले असांखे उन ते एतिराज़ न आहे, तॾहिं बि ठीकु आहे ऐं हिकिड़ी अवाम जी राय आहे। ऐं असां पुरज़ोर मुतालबो था कयूं पाकिस्तान गवर्नमेंट खां ऐं सिंध गवर्नमेंट खां त इहे जेको जाइज़ मुतालबो आहे ऐं जाइज़ जेका आहे जेको आहे अवाम जी राय आहे, अवाम जी राय जो एतिराम कंदे ऐं अवामी राय खे एतिराम में आणींदे ऐं ख़ैरपुर 2 ठरी मीरवा खे जेको आहे तालको कयो वञे, वॾी महिरबानी।